قال الله الحكيم في القرآن العظيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا في السر كافة ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين. صدق الله. Allah Taala bersyukur asaje itu dia Mahe Hussein dikatakan Mahe Hussein alaihissalatu wassalam qurbani di jihad al-Uhud. Imam Hussein alaihissalatu wassalam ke वधीक सम्झण जो इंसान खे वक़्तु मिले थो उन्हनि जी शख़्सियत खे उन्हनि जे किरदार खे उन्हनि जे नज़रिए खे उन्हनि जे कारनामे खे सम्झण जो वक़्तु मिले थो। ही अशरे मुबारक ख़ासि तौर ते पहिरियों अशरो इंशाअल्लाह अशरे में तौहीद असांजी ज़िंदगी इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तौहीद सां असांजी ज़िंदगी जो कयो था। लेकिन जीअं त इहे सभु जेको कुझु असां वटि हिन वक़्तु आहे, चाहे वो ईमान मां हुजे, चाहे वो इल्म ऐं मारिफत मां हुजे, इहो सभु कुझु असांखे मिलियो हिन आज़ादारी जे इन करे लाज़मी आहे त सभ खां अवल हिन आज़ादारी जे बारे में ॻाल्हि ॿोल कयूं त असल हिन आज़ादारी जी हक़ीक़त छा आहे ऐं आख़िर इहो कमु एतिरो ज़रूरी छो आहे जो हुनजे मल्हाइण जो हुकुम मिलियो। हिकिड़ो सवाल पढ़ो आज़ादारी इज़हार गम जो इज़हार, इहो गम जो इज़हार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे उन्हनि तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि ते। लेकिन चवण वारा इहो चई सघनि था त इमाम हुसैन अलैहिस्सलाम कारनामो अंजाम ॾिनो। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम शहादत जे दर्जे ताईं पहुता। आला तरीन सब्र ऐं शुक्र जो मीनार क़ाइमु कयो। तंहिंजे करे उनजे फ़ज़ाइल ते ख़ुशि थियणु खपे। गम जो इज़हार छो? दिल ज़रूरी सादे ॿोली में चवंदा आहिनि त वाह हुसैन चवणु खपे या हुसैन छो। इहे एॾो सारो कारनामो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो उन ते वाह चवणु खपे, न के या चवणु खपे। करबला में असां ॾिसूं था त ॿ किरदार असांखे नज़र ईंदा। करबला में हिकु किरदार न ॿ किरदार। हिकिड़ो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो किरदार जेको इंतिहाई आला दर्जे जो किरदार, जंहिंमें शुजाअत पंहिंजे आला दर्जे ते आहे, जंहिंमें सब्र पंहिंजे आला दर्जे ते आहे, जंहिंमें शुक्र पंहिंजे आला दर्जे ते आहे, जंहिंमें इबादत पंहिंजे आला दर्जे ते आहे, जंहिंमें क़ुर्बानी ईसा पंहिंजे आला दर्जे ते आहे। उन ते असांखे फ़ख्रु आहे, उन ते असां ख़ुशि था थियूं। लेकिन करबला में हिकिड़ो ॿियो किरदार
وہ ان دشمن جو کردار ہے جن کے ذریعے امام حسین علیہ السلام کے اُنجایا بکھایا تو شہید کر وجے تو ان کے ساتھن تے ظلم تھے تو ان کے اہل کے اسیر کر وجے تو یہ کردار ان تے اساں کے افسوس ہے کربلا میں امام حسین علیہ السلام تے ایندڑ غم میں اساں غمگین کیوں تھا ان کے فضائل تے اساں خوش کرتا پہلے کہ اساں نے مجالس سدائی پر حصہ تھی کو فضائل کو مسائل فضائل ان کریا تاکہ یہ بتائے ونے تے امام حسین چاہے اہل بیت چاہے توحید چاہے رسالت چاہے دین چاہے مسائل ان کرے تاکہ کیوں بتائے ونے تے انہن سبنی شہن کے بچائن کے لائے امام حسین علیہ السلام چھا مصیبت برداشت کرے تیرے گھر میں شیو لازمی بھائی شیو لازمی چھوڑ کربلا بن کردار اظہار لیکن وہی بڑی دیر نمونے سانگر تمام سو تر اساں کے سمجھ نہیں دو تر انسان کے خوشی ملے خوشی کے ذریعے ان کی تربیت رکھی تھی اندر لیکن تکلیف اچھے سے گھروں سکھی تو وجے تکلیف میں سکھے تو دکھائی اچھے سے سکھے تو مشکل پر اس کا ہمارا درس حاصل کرے تو اور خوشی ملے اس کا ہمارا درس نہ حاصل کرے تیسے کرے لازمیاں در اساں کربلا جا مسائل پڑھوں تاکہ انسان جی دل نرم تھے جن انسان جی دل نرم تھی تو انہیں درس حاصل کرنا آسان تھی انہیں کرے لازمیاں در مسائل بیان کروں مصیبت بیان کروں نمبر پہ ٹھیک ہے امام حسین علیہ السلام کی مصیبت ٹھیک ایک دو سال تھی پر سال تھی کہ ہر سال شاید ہر سال وری وری چھو آ گیا جسو بنیادی طور پہ جکر ایسا دین اسلام میں سمجھا سے تو وہ سا کیا گیا سمجھے نہیں رہی کہ ہر سال چھو آ ہر سال مظلومیت حسین بیان کرنے کی ضرورت اچھا ہے یہ جو مسائل ہے وہاں مظلومیت امام حسین کے بیان کرنا ہر سال مظلومیت امام حسین کے بیان کرنے کی ضرورت چاہے ہر سال رونا کی ضرورت چاہے ہر سال ماتم کی ضرورت چاہے ہر سال چھوٹ یا بلکہ جو آسان کی زندگی میں تقریباً جو ہر مہینہ میں کہتے ہیں ہر مہینہ میں کہنے کے نمبر اس میں زیادہ کہ آپ سجو سال چھو یہ غم جو اظہار سجو سال چھو اس کو تو ٹھیک ہے کافی نہ حکم ہر سال اپنا غم جو اظہار کرو مظلومیت اہل بیت جو اظہار ہر دور میں ہر مہینے میں ہر دن تیندو رہے چھاتے نہ ذرا غور فرمائے جو سوال پڑھو محمد اللہ تبارک و تعالیٰ دین نازل کرو آخری خاتم النبی جن کا کو کوئی نبی نہ جن کا کو کوئی شریعت نہ جن کا کو کوئی کتاب نازل نہ تھی جو دین نازل جو آپ ان صورت میں نازل جو ہکڑو قرآن کی صورت میں جو قرآن کے بیان کی صورت غور فرمائے جو بنیاد کے تاکہ ہم کو بغیر سمجھے مجھے بچ سکتے قرآن کے صورت میں وہی نازل کی تھی وہ سبھی مسلمان تک پہنچے لیکن انہیں قرآن جو بیان نازل تو تھے رسول اکرم صلی اللہ علیہ وآلہ وسلم دے انہیں کے تاں وضاحت چو انہیں کے تاں تفسیر چو چکو انہیں کے چو مثال سے آپ تاکہ جان سمجھے مجھے قرآن مجید میں صرف یہ ہونا ہے کہ نماز پڑھو یا ایھا الذین آمنوا اقیموا الصلاۃ انہاں کا نماز کے حوالے سے رکوع جو ذکر ہے سجدے جو ذکر قیام جو ذکر ہے بس یہ نماز اچھا ہے یہ نماز کیڑے شے سے مشتمل ہے یہ نماز زندگی میں ایک دفعہ پڑھ دی یا گھنا دفعہ پڑھ دی یہ سجو تفصیل
रसूल करम ते नाज़िल थिए थो ऐं उन जो नालो आहे बयान क़ुरान, तफ़सीर क़ुरान, वज़ाहत क़ुरान। ये ॿई शयूं नाज़िल थियनि। इएं न आहे त अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ चई छॾियो त नमाज़ पढ़ो बाक़ी रसूल करम पाण वेठा आहिनि। जी न, नमाज़ जो हुकुम बि ख़ुदा जे तरफ़ आहे, उन तफ़सीर बि अल्लाह जे तरफ़ आहे। जेको हुकुम आहे उहो क़ुरान आहे ऐं जेको बाक़ी तफ़सीर आहे उहो बयान क़ुरान। ऐं क़ुरान में सूरह क़यामत में वज़ाहत सां बयान करे छॾियो, इन्ना अलैना बयानहू। ये क़ुरान नाज़िल करणु असांजी ज़िम्मेदारी आहे, इन जी वज़ाहत ऐं तफ़सील करणु बि असांजी ज़िम्मेदारी आहे। सलवात पढ़ो। क़ुरान बि नाज़िल करणु असांजी ज़िम्मेदारी, उन जी तफ़सील बि नाज़िल करणु असांजी ज़िम्मेदारी। या तफ़सील जेका नाज़िल थिए थी, या तफ़सील जेका तफ़सील नाज़िल थिए थी, इहा जेतिरी ज़रूरत आहे उन वक़्तु ओतिरी रसूल करम बयान कनि। या तफ़सीर नाज़िल थियल केतिरी आहे, केतिरी तफ़सीर नाज़िल थी इंसान जे लाइ मसला क़यामत ईंदा। क़यामत ताईं जा मसला अल्लाह तबारक व तआला नाज़िल कया। नमाज़ जो मसलो वठो, नमाज़ जो मसलो इंसान चंड ते पढ़े, मुस्लमान चंड ते पढ़े, नमाज़ काॾे पोइ करे पढ़े या चंड ते वञण जो हराम आहे। चंड ते पहुतो काॾे नमाज़ पढ़ो, चंड जो ॾींहुं ऐं राति पहुचो, रोज़ा कीअं रखंदो, महीना कीअं ॻणींदो। अगर दीन इस्लाम जेको नाज़िल थियो आहे उन में इन मसइले जो हल न आहे त पोइ अलियौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती हुजणु खपे। हिन ई ज़मीन ते ॾखण कुतुब आहे ऐं उत्तर कुतुब आहे, उन ते 6 महीना राति 6 महीना ॾींहुं, रात अगर आधी रात समझना ॾींहुं आदत ॾींहुं में ॾींहुं आहे 6 महीना, माण्हू नमाज़ कीअं पढ़ंदो, रोज़ो कीअं रखंदो, चंड ते वञे त हज कीअं कंदो। मसाइल ज़िंदगी जो आहे उहो अॻिते जीअं पहुची थी वञे। दीन इस्लाम चवे थो त मूं वटि सभिनी मसइलनि जो हल आहे, सभिनी मसइलनि जो हल आहे। ऐं क़ुरान मजीद उन जी तस्दीक कंदे चए थो त अलियौम अकमलतु लकुम दीनकुम, दीन खे कामिल करे मुकम्मल। जेको रसूल करम ने बयान कयो सभिनी जे साम्हूं, उहो ओतिरो जेतिरी ज़रूरत आहे उन हिसाब बयान करिजे। मूंखे कोन हो रसूल करम अगर बयान कंदा त वरी मसइलो ॿियो थी वञे, दीन हिकिड़े पासे में अची वियो और हिकिड़ो ॿियो मसइलो पैदा थी वञे। अगर रसूल करम जो बयान कनि त जॾहिं को माण्हू चंड ते पहुचे त नमाज़ हीअं पढ़े त चवण जो जाबू लॻा चंड ते माण्हू पुॼंदो, असुल नबूवत रहिजी वञे, मसइलो ॿिए पासे अची वञे। लेकिन ये सब मसला नाज़िल थियल आहिनि। अॼु जे दौर जा नवां मसला टेस्ट पे दिया आहे। वाहिदनि में जेका कुझु अहिड़े क़िस्म जा नक्स थियनि था जिन करे उन जो औलाद नथो थिए, टेस्ट ट्यूब जे ज़रिए थींदो वञे, जाइज़ आहे नाजाइज़ आहे, उन जो रिश्तो छा थिए थो। अॼुकल्ह अजीब अजीब शयूं जेके उहे वजूद में अचनि थियूं। मिसाल तौर किलोमीटर जेको आहे वजूद में अची वई आहे, उहो यार इंसान जे जिस्म में इंसान जे लाइ जेको ठाहियो अथनि या कम से कम ऐलान कोन्हे, बाक़ी जानवरनि जे लाइ ठाहे उन जो हिसो कढनि था ऐं ओड़ी शइ वरी ठाहे था उन मां लेबानी रेड जो हिसो वरितो, उहा पूरी जी पूरी उन जहिड़ी शक्ल सूरत में बिल्कुलु उन जहिड़ी ठाही। हाणे अगरि का इंसान जे हिन मां ठाहे वञे त हिन जो रिश्तो हिन सां छा थींदो, भाउ थींदो पुटु थींदो, मीरास जो मसइलो छा थींदो, निकाह जो मसइलो छा थींदो। दीन में जो हल आहे न, दीन जी दावा इहा आहे, क़ुरान जी दावा इहा आहे, अलियौम अकमलतु लकुम दीनकुम।
किथे आ असुल मसलो हिते आ लेखक हिकिड़ो जेको आहे गुज़रियो आहे अख़बार में जेको आहे लिखंदो हुयो हुनजो हिकिड़ो जुमिलो ॾाढो मूंखे भलो लॻो पुराणो जुमिलो जंहिं असांजा उलमाए कराम असांजा बुज़ुर्गान इहो चवंदे त थकिजनि कोन था त असांजे सभिनी मसइलनि जो हल दीन वटि आहे पर इहो ॿुधाइनि कोन था त इहो दीन कंहिं वटि आहे बाबा इहो दीन आहे कंहिं वटि आहे किथे आहे असांखे त ख़बर पवे इहो आहे मसइलो इन जे लाइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण इंतज़ाम फरमायो ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम सां पाण हिकिड़ो दफ़ो ॾींहं जो हिकिड़ो दफ़ो राति जो मख़सूस हिकिड़ी मीटिंग निशस्त कंदा हुआ जंहिंमें ॾींहं जो जेके आयतूं नाज़िल थियूं ऐं उनजी जेका बयान नाज़िल थियो आहे उहो रसूल अकरम जो चवंदा वेंदा हुआ अली इब्न अबी तालिब लिखंदा वेंदा राति जो जेको बयान नाज़िल थो थिए रसूल अकरम चवंदा था वञनि अली इब्न अबी तालिब लिखंदा था वञनि ऐं मौला जी फरमाना इन हवाले सां मौला फरमाइनि था त कॾहिं इहा मीटिंग ख़ुदि रसूल अकरम जे हुजरे में थींदी कदम या मीटिंग मुझे घर में थी ऐं फरमाइंदा ने रसूल अकरम जे हुजरे में थी हुई रसूल अकरम जो कोई असवाद हूंदी हुयो त अॻ में रसूल अकरम जो उनखे चवंदा था ॿार ऐं पोइ मख़सूस जेका निशस्त थींदी ऐं फरमाइंदा त मां सवाल कंदो हुयुसि रसूल अकरम जो जवाब ॾींदा हुया ऐं जॾहिं मुंहिंजा सवाल पूरा थी वेंदा हुया त रसूल अकरम जो पंहिंजे तरफ़ां बयान करे छॾींदा फरमाइंदा लेकिन जॾहिं मुंहिंजे घर में रसूल अकरम जॾहिं ईंदा हुया त फातिमा ज़हरा हसन हुसैन खे ॿाहिरि वञण जो हुकुम न ॾींदा हुया इहो अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब इन बयान रसूल खे लिखनि था इहो पूरो हिकिड़ो किताब ठही वियो जंहिंजो नालो सहीफ़ अली इहो सहीफ़ अली छा आहे जेका जेको असांजो सुन्नत रसूल जेका बयान थियल आहे रसूल अकरम जी लिखियल आहे अली इब्न अबी तालिब जी न बयान करण वारे ने काई कदी न लिखण वारे ने काई कदी न हुन में कोई नक्स न हिन में कोई नक्स तंहिंजे करे अली इब्न अबी तालिब सुन्नत रसूल जो मुहाफ़िज़ आहे मुहाफ़िज़ सुन्नत रसूल तंहिंजे करे रसूल अकरम फरमायो त अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा या फरमायो अना दारुल हिकमत व अलीयुन बाबुहा मां हिकमत जो शहर आहियां अली उनजो दरवाज़ो आहे मां इल्म जो शहर आहियां अली उनजो दरवाज़ो आहे इन जो मतिलबु इहो आहे त बयान क़ुरान आयो त मूं वटि आहे लेकिन इहो जेको ॿाहिरि निकिरंदो दुनिया ताईं इहो अली इब्न अबी तालिब जे ज़रिए सां अली इब्न अबी तालिब इन सुन्नत रसूल जो मुहाफ़िज़ आहे ऐं इहो किताब अली सहीफ़ अली इब्न अबी तालिब वटि आहे जंहिंमें क़यामत ताईं जे मसइलनि जो हल मौजूदु आहे ऐं इन खां पोइ इहो साॻियो किताब इमाम हसन अलैहिस्सलाम वटि मौजूदु आहे साॻियो इमाम हुसैन वटि मौजूदु आहे साॻियो इमाम ज़ैनुल आबिदीन वटि मौजूदु आहे इमाम ज़ैनुल आबिदीन जेको कुझु बयान कनि था उहो कोई हितां हुतां ॿुधल कोन था बयान कनि और रसूल जो लिखायल आहे अलीअ जो लिखियल आहे हिकिड़ो दफ़ो इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जा उन्हनि वटि अबू बसीर वेठो हुयो ऐं मौला हिनखे ॾेखारण जे लाइ अबू बसीर वेझो मौला जो वारो साथी हुयो करीबी दोस्त हुयो शागिर्द हुयो मौला सही तरह लिखंदो आहे उनजे साम्हूं वञो ऐं मौला फरमाए थो जेको हाणे मसइलो पुछियो आहे उनजो हल हीउ मौजूदु आहे हीउ लिखियलु
یہ ॾेखारण खां पोइ मोला फरमाइनि था त हिन सहीफ़े अलीअ में एतिरा त कानून मौजूद आहिनि जो मामूली अगरि को कंहिंखे तकलीफ़ ॾिए त उनजो जुर्मानो छा थिए थो इहो बि मौजूद आहे। ऐं मोला चयो उहो पुछी लॻे त मां तुंहिंजे ॿार खे थोरो ज़ोर मां तव्हांजो ख़ातिम आहियां तव्हांजी मर्ज़ी आहे। मोला थोरो ज़ोर ॾिनो ऐं ज़ोर ॾियण खां पोइ फरमायो त अगरि को बिला वजह कंहिंखे ज़ोर ॾिए एतिरो त इन जो जुर्मानो छा थिए थो इहो बि न लिखियलु इन जो जुर्मानो छा आहे इहो लिखियलु आहे। तंहिंजे करे अहले बैत पंहिंजे तरफ़ां कोन चवंदा आहिनि जेको कुझु आहे उहो नाज़ुक थियल ख़ुदा जो आहे नाज़ुक थियल रसूल ते आहे लिखरायल मुहम्मद जो आहे ऐं लिखियल अलीअ जो आहे। इंशाअल्लाह जी वज़ाहत कंदो रहंदुसि जेको आहे इन्हनि में। हाणे जॾहिं इहो साबित थी वियो इंशाअल्लाह वधीक वज़ाहत जी अर्ज़ कयां थो रखते कंदुसि उम्मत जे लाइ लाज़मी आहे त बयान क़ुरान वठण जे लाइ वेद वटि अचे छो त ॿी जाइ तां थी सघे थो ग़लति ॿुधी वञे ॿी जाइ तां थी सघे थो त उहा सुन्नत मिली वई हुजे जंहिंखां पोइ रसूल अकरम उन तब्दील करे ॿी जेको आहे उहो हुकुम ॾिनो हुजे। इन करे उम्मत जे लाइ गुमराही खां बचण जो वाहिद ज़रियो रसूल अकरम ने फरमायो इन्नी तारिकुन फीकुम सबलाए किताब अल्लाह व इतरती अहल बैती मां तव्हां में बशर छॾे थो वञा अल्लाह जो किताब जो सभिनी वटि आहे इतरती इन वटि मुंहिंजी सुन्नत मौजूद आहे इन वटि उहो बयान क़ुरान मौजूद आहे तंहिंजे करे ही तर्जुमान क़ुरान आहे क़ुरान न ॻाल्हाईंदो आहे तर्जुमान क़ुरान ॻाल्हाईंदो आहे। ऐं फरमायो त अगरि इन ॿिन्ही सां गॾु रहियो त हरगिज़ गुमराह न थींदो। रसूल अकरम जन ॿिए कंहिं बि तरीक़े खे गुमराहीअ खां बचण जे लाइ ज़मानत ॾिनी कोन्हे। नबी अकरम जी अगरि ज़मानत आहे त सिर्फ़ इहा आहे त क़ुरान अहले बैत सां गॾु रहंदो त गुमराहीअ खां बचंदो। हाणे जॾहिं इहो बयानु अची वियो हाणे उम्मत खे लाज़मी आहे त क़ुरान ऐं अहले बैत वटि वञे दीन वठे अमल करे दीन वठे अमल करे। छा जेकर इहे अहले बैत उन्हनि सां मोहब्बत न हुजे कंहिंजी त उन्हनि जे दरवाज़े ते वञे दरवाज़े ते कोन छो कि उनजे दरवाज़े ते त दिलि नथी चलेसि इंसान उनजे दरवाज़े ते वेंदो आहे जंहिंजे लाइ दिलि चाहींदी आहे। तंहिंजे करे लाज़मी आहे त अहले बैत उम्मत जे मोहब्बत जो मर्कज़ बणजनि ताकि हू अचनि मोहब्बत सां दीन हासिल कनि ऐं उन ते अमल कनि। इन करे अल्लाह तबारक व तआला फरमायो कुल मा असलकुम अलैहि अजरन इल्ला मवद्दत फिल क़ुरबा हिन जी मवद्दत तव्हां ते वाजिब आहे मोहब्बत वाजिब आहे। मोहब्बत छाजे करे वाजिब आहे ताकि ही तव्हांजे इन ज़िंदगीअ जो मर्कज़ बणजनि हिन जे दरवाज़े ते अचो दीन हासिल। अच्छा हाणे सवाल ज़हन में आए निकिरी वियो सवाल इहो हुयो त हर साल ग़म छो आहे। सवाल इहो हर साल ग़म छो आहे जॾहिं अहले बैत महबूब हूंदा त उम्मत उनजे दरवाज़े ते ईंदी। अहले बैत महबूब थियण जे लाइ उन्हनि सां मोहब्बत थियण जे लाइ उन्हनि सां दिलि लॻण जे लाइ उन्हनि सां इश्क थियण जे लाइ सबब लाज़मी ज़रिया लाज़मी वसीला लाज़मी बग़ैर सबब जे कंहिंसां मोहब्बत थींदी कोन्हे बग़ैर सबब जे कंहिंसां मोहब्बत थींदी कोन्हे। इन सबब मां
مظلومیت ہے محبت کے سبب فرمان بڑو سبب مظلومیت ہے جے کو مظلوم چاہے کہے کو قوم جو کہے کو مذہب جو کہے کو دین جو جے کو مظلوم انسان نظر تو دل نظر لگے نہیں ہے تے مظلوم ہے چاہو ان سے ہمدردی کا بھی کوئی کی ہے لازمی طور تے چاہے انسان نجے محبت وارو ہو جائے یا نہ ہو جائے چاہے انجے نظریے وارو ہو جائے یا نہ ہو جائے لیکن مظلوم سے ہر پہ دل لگے تھی مظلوم سے ہر پہ دل لگے تھی یہ اہل بیت جے مظلومیت کے بیان کرنا جو سبب چاہے سبب بھی ہوا اسا ہر وقت اہل بیت جی یا مظلومیت بیان کرتا رہوں تاکہ امت جے محبت جا مرکز رہنے محبت جا مرکز رہندا تا امت دروازے تے ایندی دروازے تے ایندی تے انہاں کا دین وٹھندی تے گمراہ جگہ وٹھندی تنجے کرے ہر وقت ہر سال انہاں جے غم کے تازو کرنا انہاں جے مظلومیت جو اظہار کرنا انہاں جے مظلومیت کے ثابت کرنا ہے تاکہ دنیا جا دل لگن تا اہل بیت انہاں کے ہدایت کرنا مجھے کہا لگا وضاحت سان ایک حدتان کو آؤ تاؤں نے پوچھی چکے ہیں کوئی بسر بات پڑھو محمد والے انہیں کریں کہ مسائل کو بیان کرنا جو مقصدات دل لگے محبت تھی محبت جو مقصد بھی ہوا تو انہوں نے دروازے تے انسان اچھے چھاجے لائے تاکہ دین حاصل کرے اصل ہے اللہ کو دین حاصل کرے انہوں نے عمل کرے اصل ہے خدا کو دین حاصل کرے انہوں نے عمل کرنے کی حادی اسامت عجیب صورتحال جو پیدا کی ہوئی ہے جیت اسان جو ہے وہ انہاں معنوی شے لکھے روحانی شے لکھے آخرت جی شے لکھے اہمیت جو کو تھا اسان جے نظر میں جو مال مل کے تئی کو طاقت قدرت کرسی ہم ای کوئی جو اسان جے لاء وڈو کمال تنهن ڪري اسان جي لاء بادشاہ کمال شہنشاہ کمال امام حسین کي اسان عادي ڪون ٿا چون امام حسين جو بادشاہ حسين بابا بادشاہ حسين حسين عادي ہے حسین ہدایت کرنا ہے ہوا یہ بادشاہ تو حسین ٹوڑنا ہے ہوا یہ بادشاہ تو شہنشاہ تو ختم کرنا چلا ہے ہوا حسین شہنشاہ نہیں حسین بادشاہ نہیں یہ سب حسین کے خاک کے برابر کو ان امام حسین کوئی فضیلت کون تھے اللہ تبارک و تعالی آئمہ اہل بیت اللہ قرآن مجید میں جے نالا بیان کیا ہے کتھے چیوا نہیں امام کتھے چیوا نہیں ولی کتھے چیوا نہیں قربان رسول جا کتھے چیوا نہیں اہل بیت کتھے چیوا نہیں ہادی بابا یہ لفظ ہے جو کہ اہل بیت جا قرآن بیان کیا ہے پر اساں جے نظر میں جیت دنیا اما تنے کرے اساں کے متھا پر شہنشاہ سے خبردار امام حسین نہ بادشاہ نہ شہنشاہ حسین یہ تخت تاج کینا نہ جلایا اچھا ہانے اسان مظلومیت حسین جو اظہار کروں تھا تاکہ دنیا جے محبت جو مرکز اہل بیت بن جن اچھا یہ اظہار اسان بن صورت میں دیکھو چار دیواری کے اندر ہے جو چار دیواری کا باہر چار دیواری کے اندر والی مجلس ہے آپ کے ساتھ سننے موقع ہوتے چار دیواری کے اندر چار دیواری کے اندر کہتے ہو جی امام حسین سے محبت آ رہی حلی وہی جو امام حسین سے محبت رکھا تھا جیسے کہ چار دیواری کے اندر وہ ہیں کہ محب حسین آہن انہوں سا گل ہے انہیں حیثیت سا لیکن جنہیں ایسا جو فضاداری جو کوئی چار دیواری کا باہر روڈ دیا رستے دیا بازار دیا جو
जंहिंमें जुलूस आहे, जंहिंमें अलम आहे, जंहिंमें सुलझना आहे, जंहिंमें ताज़ीरो आहे, जंहिंमें रींघो आहे, इहो सभु ॿाहिरि वारो हिसो कंहिंजे लाइ आहे? ॿाहिरि वारो हिसो कंहिंजे लाइ आहे? ॿाहिरि वारो हिसो पंहिंजे लाइ आहे ई कोन, त पंहिंजे लाइ चार दीवारी जे अंदरि थी वियो सभु कुझु। अगर आज़ादारी इन जे लाइ हुई ताकि बारगाह रिसालत में ताज़ियत पेश कजे तो वो चार दीवारी के अंदर थी वही। अगर आज़ादारी इन जे लाइ आहे ताकि इंसान जे अखियुनि मां ॻोढ़ा कढनि ताकि उनजी दिलि नरम थिए, वो थी वियो जो चार दीवारी के अंदर। अगर इंसान खे शफाअत इमाम हुसैन जी खपे त वो हिन तॾहिं ते चार दीवारी जे अंदर आयो, वो कम थी वियो जो। ॿाहिरि जेको निकिरनि था चार दीवारीअ खां उनजो मक़सदु पंहिंजा आहिनि कोन, वो सभु ॿियनि जे लाइ आहे। उहे जिन में एतिरी मोहबत न आहे जो हली अचनि, लेकिन जीअं त असांजी ज़िम्मेदारी आहे त करबला जो पैगाम सभिनी ताईं पहुचायूं, हर इंसान ताईं पहुचायूं, हर इंसान ताईं, सिर्फ मुसलमान हर मुसलमान न, हर इंसान ताईं। करबला सभिनी खे मुखातिब थी करे कुरान में जीअं कुझु खिताब है, हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले कॾहिं अल्लाह ताला खिताब तो करे या अय्युहन नास, ए इंसान, हिन में सभु इंसान शामिल थी गए, लेकिन कॾहिं चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू, हाणे सभु इंसान कोन, हाणे सभु मोमिन। या अय्युहल काफ़िरून, ए काफ़िर, हाणे सिर्फ काफ़िर मुखातिब। या अय्युहर रसूल, हाणे सिर्फ रसूल मुखातिब। या अय्युहन नबी, सिर्फ नबी जो मुखातिब। हाणे जा खिताबात है। करबला जेका है उहा छा आहे? या अय्युहल्लज़ीना आमनू, या अय्युहन नबी, या अय्युहल काफ़िरून, जी न, करबला है या अय्युहन नास, ए इंसानो, मुझो पैगाम सभिनी जे लाइ आहे, मुझो पैगाम सभिनी जे लाइ आहे। तंहिंजे करे लाज़मी आहे त असां इहो करबला जो पैगाम सभिनी ताईं पहुचायूं। सभई जो नथा अचनि त ठीकु आहे, पोइ असां हली था वञूं, असां हली था अचूं तव्हां वटि। बाज़ार में बीठो आहियां, रोड ते आहियां, गलीअ में बीठो आहियां, असां उते पैगाम पहुचायूं था ऐं असां इन उम्मीद सां निकिरूं था त थी सघे थो हिकु रोड ते आयो त ॿिए नियत सां हुजे, बाज़ार में आयो त ॿिए नियत सां हुजे, मिसाल तौर ख़रीदारी जी नियत सां आयो हुजे, लेकिन थी सघे थो त दिलि सालिम रखंदड़ हुजे, हक़ जो पैगाम ॿुधे ऐं हक़ परस्त थी वञे। बिल्कुलु अहिड़े नमूने सां जीअं करबला में हो हुयो, और करबला में आयो इमाम हुसैन के साथ में कोन आयो, जंहिं नियत सां आयो हुयो वो करबला में इमाम हुसैन के साथ ॾियण जी नियत कोन हुयसि, वो त मुखालिफ़ बणिजी आयो, नियत ॿी हुयसि। लेकिन जॾहिं करबला में हक़ीक़त ॾिठई त हक़ीक़त पसंद इंसान हुयो, तंहिंजे करे हक़ जे पासे हलियो आयो। असां इन उम्मीद सां निकिरूं था, थी सघे थो कंहिं रोड ते कोई होर मिली वञे, कंहिं चौक ते कोई होर मिली वञे, कंहिं बाज़ार में को बीठल होर मिली वञे, जेको आयो पंहिंजे नियत सां हुजे, लेकिन हक़ जो पैगाम ॿुधी ऐं होर बणिजी वञे। ही असांजो जेको आज़ादारी जो हिसो हिन चार दीवारी खां ॿाहिरि जे लाइ आहे, इहो ॿियनि जे लाइ आहे, ही अंदरि पंहिंजे लाइ आहे, अंदरि पंहिंजे लाइ आहे, ॿाहिरि ॿियनि जे लाइ आहे। हाणे जॾहिं ॿाहिरि आहे ई ॿियनि जे लाइ त पोइ ख़्यालु रखणो पवंदो ॿियनि जो, छो त निकिता ई ॿियनि जे लाइ, तंहिंजे करे ॿियनि जो ख़्यालु रखणो पवंदो। पंहिंजे लाइ निकिता ई कोन आहियूं, पंहिंजे लाइ त असां करे छॾी आज़ादारी चार दीवारी जे अंदरि, असां निकिता ई ॿियनि जे लाइ आहियूं ताकी ॿियनि ताईं पहुचायूं। कोई अहिड़ो कमु न थियणु खपे, कोई अहिड़ो तरीक़ो
یاد رکھو تا بے جے دل تائیں پہنچن جے لائے لازمی آن تا اوڑو بندو جو پسند کرے ان کے ذریعہ ایڑا استعمال کرو جے کہ پسند ہو جائے نو ہوا ذریعہ ایڑو استعمال کرو جو کہ پسند ہو جائے مجلس ہے ان میں بیان جو اختیار کرو جو کہ پسند ہو جائے ایڑو بیان نہ ہو جائے ایڑو شروع نہ ہو جائے جو آیت بجی وجہ جو اساں کی چیز خبر ہی کون ہے تباہ کری آزاداری آئے چھا جلا ہے تین جے کرے ساں ایڑو رکاوٹ ہوں یہ رسموں ٹھائیں ہوں جے کہ رکاوٹ بڑھجن تھوں دعوت نہ تھوں دے یہ آزاداری جے روح جے خلاف یہ آزاداری جے روح جے خلاف بابا چلے اساں چاہو سے امام حسین جو خطاب یا الناسا تکہ جو مطلب آتا کہ نجے ذریعے تاں ہندو کے خطاب تا کرو تاں عیسائی کے خطاب تا کرو تاں یہودی کے خطاب تا کرو تاں جو اللہ کے نہ مننے والو ان کے خطاب تا کرو وہ ہر کو پانجا پانجا آداب رکھے ہانے کیوں نہ چھو تب بازار داری نے جنہوں سے بہتر ہے شامل تھے دے جنہیں بھوٹ لائے نہ بابا تو یا اللہ آزاداری کئی نہ جلایا تاکہ یہ اچھے ہانے میں چلے تو جب یہ کرو بابا تو اچھے یہ نہ چھوڑا پروپی لایا یہ نہ چھوڑا کارا کپڑا پایا جیب آداب سانچے تو جیب طریقے سانچے تو تو کہ صرف کلو سنیاڑ کی ضرورت آتا ہی کیرا محب حسین مہمان حسین آزاداری تو اصل میزبان امام حسین مدہ کیا سمجھے نہ جیدی ہے لائسنس آئے کا میزبان جی وہ میزبان بنے تو وہ میزبان پانا کا دعوت کرنے سے اترا مانو جے کہ ہوئے جمع کرے دکھائے جی نا یہ جو بانی امام حسین ہے ہی جو پانچو پانے کے بانی سمجھے تو بانی نہ ہے یہ خاتم حسین ہے انہا میزبان جو خاتم ہے تیجے کرے خاتم جی ذمہ داری آئے تو ہنہ میزبان جو مہمان جہب حال میں اچھے تو استقبال کرے میزبان تائیں پہنچائے سے وہ مہمان جانے میزبان جانے مہمان جانے میزبان جانے نہ چاہتا ہنہ کپڑا میں اچھے نہ چاہتا ٹوپی نہیں پایا نہ چاہتا کارا کپڑا پایا نہ چاہتا بوٹ لایا چپل لایا تو کیر چھنوا مہمان حسین کرو کروا کیر چھنوا تو مہمان حسین کرو محبت میں آئے ہوا محبت میں آئے ہوا آداب تو اٹھایا ہے یہ دنیا جا آداب ہے یہ عشق ہے محبت جا آداب تھی ہی بولنے محبت یہ آداب چاہیں بھی کچھ نہیں کرتا امام جعفر صادق علیہ السلام پانچے اگلے صحابی اگلے میں آرہو گجی مانی کھاؤ صحابی بیچارو تھوڑو جو کوئی تھوڑی تھوڑی جیسے کو آدھا احتیاط فرمایا چھاتوں کا کوئی یہ چھاتوں کا نہیں ہے چھاتوں کا جن دوست اگر جی کھائے دانی یہ کھا لو یہ آداب جو کہنے یہ ظاہر جا آداب ہے جنہیں محبت جو رابطو تھی دعا تو وہ آداب نسبہ ہے وہ یو رشتو رسکو آج میں 100-150 سال قرآن کو سوال یہ جو کو امام حسین جی زیارت اللہ ہے کھانے جیل ہمیں دے بجن کا پیدر قرآن طریقہ ہے راتوار میں قرآن ہے بلکہ جو کو وہ اگر تاریخ جی لحاظ راز دے اندر رسول اکرم جی صحابی جابر بن عبداللہ انصاری کی سنت ہے بہرین زبان امام حسین علیہ السلام کی شہادت میں کو جابر بن عبداللہ انصاری پہنچے شاگرد عدیہ آفیسر مدینے کھان بند کرے کربلا کو مدینے کا مدینوں
سمجھو تا مدینے کھان کربلا بند کرے پہتو تنجے کرے یو پیدل کربلا ونن یو نہ دوڑ میرا کارا ہوں پیتا ہے 100-100 سال پرانا قصہ دیکھو یہ سال دو مومن دیو پند کربلا پہتو کربلا پہنچو مولا جی زیارت میں زیارت ناموں پڑھیں برکات نماز جو پڑھیں اور بیٹھ گئے میں تو بہتری رسم دیوار کے ٹیک دے چکا گئے نظر چکا مولا جی ذریعہ دیکھا یہ پانچے نمو قدم کو چیز میں نے کہا کیا بھی کھول رہے ہیں آستے آستے پیرے جگہ تے ہوں سدھا ورس پوری آستے آستے اگتے سامو ذریعہ خادم جو کو آگا تو نسے دے یہ عجیب مانو آئے گا جو کو ذریعہ دے پاسے کو پھر کرے پھر کاوٹ آئی پر سبت کرے جو یہ جو کو آو حلدے والی کھیسے میں کھٹور وجہ سے وہ کبھی نہیں کھائن چھوٹے انہاں کے خبر نہ ہے اوپا تو انہاں میں کو مائی جے مانتی رو نے نندر میں مانو حلدہ ہے نندر میں مانو حلدہ ہے کہتا حلدہ خبر کون تھے یہ میرے نام میں سپا جو محبت میں کو مانو تو کھٹور کھائن چھوٹے نہیں کھیکڑ کے روتے ذریعے جب بھاشا میں نہیں کئی خادم جو کو آگ نہ گئے آنے رسول کو دیکھا اچھی جو کہ باپ پہنچے باپ پہنچے ان کو آئے بچے تو کہ آداب نہ تھا ایسا لیکن باپ آداب سے کیا چھپا بھائی کرنے سے بیچارہ ساتھوں مومن باہر لکھتو مولا جی پرواز میں بھی میں تو مولا ماد تمام کے کریم کہے کو میزبان سمجھیا جو تمام پانچ مہمان کے ساتھ ہی سلوک کرنا تو مولا کے میار رکھنا ہے نکلی آئے پانچے جتے رہے رہے ہوتے رات تھی ان خادم خواب رکھے تو امام حسین علیہ السلام کی زیارت ہے امام حسین علیہ السلام انتہائی حسن جہادت میں خادم عرض کے مولا سوچ کو مولا فرمایا ہوتا تو مکھے تھپا رہی ہیں جیسے ماں تمہاں کے تھپا رہا مولا فرمایا تو مکھے تھپا رہی ہیں جیسے مجھے بجا مولا فرمایا مجھے مہمان کے کون تھپا رہی ہے مجھے زوار کے کون تھپا رہی ہے انہیں کے تھپا رہی ہے مکھے تھپا رہی ہے جس سے معاف نہ تو کمائیں جس سے زوار معاف نہ کریں ہچا گیو آئے جو کو آئے وہ صبح جب روزے امام حسین علیہ السلام کو ملے آنے کے انتظار ہے کیا اچھے تر معافی ہو کہاں سے تو تانے کے خبر کو نہیں کہتے رہے وہ ہوتے پریشان ہیں تبھی پوچھتا بھی رہا چاہتی تو دیکھ کر وہ ہوتے جو ہوا جو نچے مولا مطاوٹ آئے ہوئے اس سے تو مہمان پڑھ جی آئے ہوئے اس سے ڈاڑی محبت سان آئے ہوئے اس سے لیکن تمام مکھے ہی چکا ہے وہ سلوک کرو چھاکے آنے وری اچھا نہ اچھا پریشان میں کو آئے آخر جب شام تھی انہوں کا سامان کرنے سے گوٹ کو بس آئیے مولا باہر وہ دروازہ جب بالکل چکا جب مجھے تو مجھے کا سلام کرے گا دروازے ہم گزرے ہوئے کہ مولا ماں قریب علی زبان سمجھے آئے تو غریب نہیں دونا ہے کہتے ہیں کہ جو انہوں نے ڈھو فوراں بڑھنے والے اچھا پہلے نے پھر اس کا ٹچ میں اس تو مجھے معاف کر جو تک ماں تو لوگ نے کچھ بھی کو ماں تو کوئی شکایت تو کری کو نہیں خاتم جو تو آپ مجھ سان شکایت کون کہی ہے پر جن سان شکایت تو کہی بھئی وہ رات ان کے خوابہ میں آئے اے مکھے جو تک تو مکھے تھپا نہیں ہو جس سے مجھے زوار کو کے معاف کرتا تو ماں باپ بابا کیوں ڈسن کی ضرورت آ کہیں جو زوار کیوں ڈسن کی ضرورت آ کہیں جو آزاد کہیں جو مہمان جن حال میں اچھے تو آداب میں اچھے تو خاتمہ
تو بانی آئین کو تو جی ذمہ داری استقبال کرے میزبان تائیں پہنچائیں سی اساں جے لائے مثال ہے وقت چہرہ بجے موقع تے جو کو نجف تھا کربلا جے پاسے آزاداری جو جلوس وجے تو اساں جے لائے مثال 2 کروڑ جو مجموع 2 کروڑ مانو تھیندا گھڻن ملڪن جي پوري آبادي 2 کروڑ کو 1 کروڑ کو 2 کروڑ یہ یاد رکھو 2 کروڑ سبھائی جيڪي شيعه کونن نہیں وہی سبھائی مسلمان آهن انہاں میں ہندو آهن پانچ وڏا لباس ۾ ان میں عیسائی آهن پانچ لباس ۾ سلیبریٹ باقاعدہ ویڈیو ॾिसो त जेका कतार में जे जुलूस थींदो आहे इहे उहे राहब जेके आहिनि उहे 20-25 जेका जुलूस कयूं ऐं जेको अॻियों जेको आहे उहो हिकिड़ो राहब जॾहिं वॾो स्लेब जेको आहे उहो आहे मथां जेको आहे उहो बैर करणी पई आहे उन बैर ते लिखियो पियो आहे लब्बैक या हुसैन ऐं उते जेके ख़ातम आहिनि उहे इहे ॾिसण ई कोन था त ईसाई आहे यहूदी आहे मुस्लमान आहे शिया आहे सुन्नीअ जा बि पेर था चवनि त शिया जा बि पेर था चवनि त ईसाई जा पेर था चवनि त यहूदी जा पेर हीअ आहे ख़ातम हुसैन हीअ आहे ख़ातम हुसैन जी ज़िम्मेदारी ख़ातम हुसैन यानी छा जेको सवारे हुसैन तूं हुन जो इस्तक़बाल करे मेज़बान ताईं पहुचाएसि वधीक मेज़बान ॼाणे थी मेहमान जाने सबा पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद बस गाल खत्म तो मैं बजमोला मसाइल है इंशाल्लाह सुभाणे मौजूद जे हवाले सां वधीक वज़ाहत जेका आहे उहा थींदी रहंदी अज़ादारी जे हवाले सां सिर्फ़ु न अॼु जे मजलिस में तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो ही ग़म हुसैन सुन्नत रसूलुल्लाह 6-7 रिवायतूं जिन में ॿुधायो वियो आहे त इमाम हुसैन जे विलादत खां अॻु में रसूल अकरम जन इमाम हुसैन जे शहादत ते हुआ वही नाज़ थियो या रसूलल्लाह अवां खे अल्लाह तबारक व तआला फातिमा ज़हरा मां वो फर्ज़ंद अता कयो जेके तव्हांजी उम्मत शहीद कई रसूल खे फरमायो जेके मुंहिंजी उम्मत शहीद करे पोइ कहिड़े औलाद जी ज़रूरत न जिब्रील जो या रसूलल्लाह अल्लाह ताला फरमाए थो त इन जे बदले में मां इमामत इन हुसैन जे नस्ल में रखंदुसि रसूल अकरम फरमायो पोइ मूंखे क़बूल आहे इन वक़्तु रसूल अकरम जन फरमायो शहादत हुसैन जी ख़बर न आहे केतिरा मलाइक खणी नाज़ुल थिया आहिनि को केॾी महिल ऐं रसूल अकरम जन हुन में हुन आहे आशूर जे ॾींहुं जिन आशूर जे ॾींहुं इमाम हुसैन जी शहादत थिए ॿिनि शख़्सियतुनि जा ख़्वाब हदीस रिवायत कया विया सुनन तिरमिज़ी में हज़रत उम्मे सलमा जो ख़्वाब हज़रत उम्मे सलमा उन ई वक़्तु जंहिं वक़्तु इमाम हुसैन जी शहादत थी चुकी असर जे टाइम खां पोइ ख़्वाब में ॾिसी की रसूल अकरम जन आहियो रसूल अकरम जा वार खुलियल रसूल अकरम जे कपड़नि ते मिटी आहे रसूल अकरम जे कपड़नि ते कुझु खून लॻल हो रसूल अकरम जे अखियुनि मां ॻोड़ा था कनि या रसूल हीउ तव्हांजो हाल छो आहे बीबी चए रसूल अकरम फरमायो
हाणे करबला खां अचां थो। करबला में हुसैन खे दफ़न करे वञियो हुयोसीं। साॻियो ख़्वाबु हज़रत इब्न अब्बास आहे। सुन्नत रसूल आहे, सुन्नत रसूल आहे। खुद रसूल ते रोअण अलहदा है, हुसैन ते रोअण सुन्नत रसूल आहे। अहले बैत जे घराणे जी पहिरीं मुसीबत रसूलुल्लाह जी वफ़ात आहे। असां ॿियनि जा मसाइब पढ़ंदा आहियूं, लेकिन रसूलुल्लाह जा मसाइब नथा पढ़ूं। जंहिं रसूल अकरम जन पाण फरमायो, वमा उज़ीतुन नबी कमा उज़ीतु, कंहिं नबीअ खे एतिरियूं अज़ियतूं न ॾिनियूं हुयूं जेतिरियूं मूंखे ॾिनियूं। रसूलुल्लाह जेका ज़िंदगी गुज़ारी रहमत लिल आलमीन, जेको पत्थर झले दुआऊं ॾिए, जेको पत्थर झले दुआऊं ॾिए, जेको ज़ख्मी थी हिदायत करे, आख़िरी वक़्त में हमारे मालूम आहे रसूल अकरम कुझु हुकुम कयो, हुकुम नथो मञियो वञे। रसूल अकरम परेशान थिया। आख़िरी वक़्त रसूल अकरम जो पाण हर कंहिंखे वसियत कयो, उनखे ॿाहिरि मोकिलींदा रहिया। हाणे सिर्फ़ु अली और फातिमा सब हुसैन आहिनि। रसूल अकरम जन अली अलैहिस्सलाम ने वसियत कई ऐं फरमायो तव्हां घर में ॿाहिरि वञो। अली अलैहिस्सलाम ॿाहिरि विया। रसूल अकरम जन फातिमा ज़हरा खे वसियत कई ऐं उन खां पोइ अली अलैहिस्सलाम खे घुरायो। फरमाइनि था ज़हरा जो हथ वठी अली जे हथ में ॾियनि था। फरमाइनि था या अली हादा वदीअती व वदीअतुल्लाह, अली ही ज़हरा मुंहिंजी बि अमानत अथई, अल्लाह जी बि अमानत अथई। पोइ पाण फरमाइनि था अली मूंखां पोइ उहो कुझु कजां जेको फातिमा ज़हरा चवई। हिन घराणे जो जेको आहे कुझु सूरत हाल आहे। फातिमा ज़हरा जेका ख़ातून आहे, उन जे लाइ रसूल अकरम फरमाइनि था अली जेको इमामुल मुत्तक़ीन आहे, उहे कजां जीअं फातिमा ज़हरा चवई। रसूल अकरम जन हिकिड़ो दफ़ो बेहोश थिया। इमाम हसन हुसैन पैरनि में चुभनि था। रसूल अकरम जन बेदार थिया। फातिमा ज़हरा हटाइण चाहियो हसन हुसैन खे। रसूल अकरम फरमाया न ज़हरा हिनखे न हटाए, आख़िरी अलविदा। वरी मुलाक़ात क़यामत में थींदी। रिवायत में आहे त एतिरे वक़्त में दरवाज़े ते कड़ो ठोकियो ऐं कंहिं बुलंद आवाज़ सां चयो, अहले बैत मूंखे अंदरि अचण ॾियो, मूंखे रसूलुल्लाह सां मुलाक़ात करणी आहे। फातिमा ज़हरा फरमायो त मुंहिंजे बाबा जो तबीयत नासाज़ आहे, ॿिए मौक़े ते अचिजांइ। वञे थोरी देरि खां पोइ वरी पुठी आयो, वरी कड़ो खड़कायो ऐं साॻियो आवाज़ बुलंद कई, मूंखे अंदरि अचण ॾियो, इजाज़त वञा, रसूलुल्लाह सां मुलाक़ात करणी आहे। बीबी साॻियो जुमिलो वरी चयो, मुंहिंजे बाबा जी तबीयत नासाज़ आहे, ॿिए मौक़े ते अचिजांइ। मोटी वियो, हिकिड़ो दफ़ो अचे थो, लेकिन टियों दफ़ो हिन जो आवाज़ कुझु मथां हुयो। चई ए अहले बैत मूंखे अंदरि अचण जी इजाज़त ॾियो। बीबीअ जो पंहिंजे दरवाज़े ते इहो बुलंद आवाज़ ॿुधो। बीबी चवे थी अञा त मुंहिंजो बाबा ज़िंदा आहे, केरु आहे मुंहिंजे दरवाज़े ते ॾाढियां ॻाल्हाइण वारो। रसूल अकरम जन अखियूं खोलियूं। फरमाइनि था ज़हरा इहो इंसान न आहे, इहो मलकुल मौत आहे। ज़हरा सिर्फ़ तुंहिंजे इज़्ज़त ख़ातिर दरवाज़े ते बीठो आहे। काइनात में कॾहिं कंहिंखां इजाज़त न घुरंदो, सिर्फ़ तुंहिंजे इजाज़त जे
तुझे इज्जत जे खातिर दरवाजे ते बिठो ज़हरा खे इजाज़त ॾे बीबीअ इजाज़त ॾिनी रसूल अकरम जी वफ़ात थी रसूल अकरम जी वफ़ात खे 4 ॾींहं मस गुज़रिया आहिनि जो इन दरवाजे ते जंहिं दरवाजे ते बीही इहो मलकुल मौत इजाज़त घुरे लेकिन रिवायतूं तारीख़ूं ॿुधाईंदियूं कुझु माण्हू आया जेके चवनि था अलीअ खे ॿाहिरि कढो ज़हरा चवे थी अगरि न कया त चवनि था तव्हांजो दरवाज़ो तोड़े छॾींदासीं तव्हांजो दरवाज़ो जलाए छॾींदासीं फातिमा ज़हरा दरवाज़े ते अचनि थियूं तव्हां अंदाज़ो लॻायो त अहिड़े ख़तरनाक मौक़े ते मर्द खे दरवाज़े ते अचणु खपे लेकिन अली अलैहिस्सलाम जॾहिं हुजरे खां ॿाहिरि निकिरनि था फातिमा ज़हरा फरमायो या अली तोखे यादि आहे आख़िरी वक़्त में रसूलुल्लाह बाबा तव्हांखे वसियत कई त उहो कुझु कजां जेको अली जेको फातिमा चवई हाज़ा मूंखे यादि आहे ज़हरा चवे थी हाणे तुंहिंजे लाइ हुकुम इहो आहे त तूं अंदरि वेह मुंहिंजे लाइ हुकुम इहो आहे त मां दरवाज़े ते वञा बीबी दरवाज़े ते अचे थी इहो दरवाज़ो किरे थो बीबी हिकिड़ो दफ़ो बेहोश थिए थी ऐं बीबी अलीअ जी बजाए सॾे थी फातिमा हज़रत फिज़ा के या फिज़्ज़त ख़ुज़ीनी क़द सिक़त जिनीनी फिज़ा मूंखे पकड़े हा मुंहिंजो मोहसिन शहीद थी वियो बीबी बेहोश आहे अली इब्न अबी तालिब मस्जिद ताईं पहुता बीबीअ खे होश आयो हज़रत फिज़ा खां पुछे थी फिज़ा मुंहिंजो इमाम किथे आहे जंहिं अली नज़र न आयो कमरे में फिज़ा मुंहिंजो इमाम किथे आहे हज़रत फिज़ा ॿुधायो बीबी पंहिंजा ज़ख़्म भुलिजी वई बीबी चादर पाए अचे थी ऐं बीबी जे साम्हूं अजीब मंज़र आहे अली इब्न अबी तालिब बीठो जंहिंजे सर तां अमामो लथल उहो अमामो अलीअ जे गिचे में ॿधल चौधारी कुझु बीठा जिन जूं तलवार मयान मां निकितल ऐं केरु चवे थो अली बयान कर अली चवंदो अगरि न कयां त चइनि था तुंहिंजो सिर कलम कंदासीं बसि इहो मौक़ो हुयो फातिमा ज़हरा फरमाए थी मुंहिंजे अलीअ खे छॾियो वरना मां पंहिंजे मथे तां चादर लाहींदसि तव्हांजे लाइ बददुआ कंदसि तव्हांजो मदीनो बर्बाद थींदो सलमान फारसी चए थो ॾिठो बीबी जे साम्हूं जेका नंढड़ी भित हुई उहा पाण खां बटिजी बुलंद थियण लॻी मथां फातिमा ज़हरा पंहिंजे सर तां चादर लाहे ऐं केरु फातिमा ज़हरा जो सर ॾिसे अली इब्न अबी तालिब हज़रत सलमान खे जो सलमान जल्दी वञ मूंखे मदीने जे चौधारी ज़िलज़िले जा आसार पिया था नज़र अचनि फातिमा ज़हरा खे वञी चओ त तूं रहमत लिल आलमीन जी धीउ आहे बददुआ न कर इहो सलमान अचे थो फातिमा ज़हरा जा हथ मथे हुया सलमान जीअं अची अलीअ जो पैगाम ॾिनो फातिमा ज़हरा हथ हेठि करे चवे थी जीअं अलीअ जी मर्ज़ी जेको मिंबर ते वेठो आहे इन मिंबर ते वेठल चयो अलीअ खे छॾियोसि जेसि ताईं फातिमा ज़िंदा आहे फातिमा ज़हरा अली इब्न अबी तालिब खे वरितो घर वञण जे बजाए फातिमा ज़हरा पंहिंजे बाबा जे क़बर ते अचे थी अली इब्न अबी तालिब खे वठी ऐं फातिमा ज़हरा नोहा पढ़णु शुरू कयो या या बता ए बाबा साईं ॾिसे आ मुंहिंजो हाल छा थी वियो आहे बाबा जॾहिं तूं ज़िंदा हूंदे मुंहिंजी इज़त हूंदी हुई तूं मुंहिंजे इज़त जो मुहाफ़िज़ हुए हाणे मुंहिंजे हिन चादर खां सवाइ मुंहिंजो कोई मुहाफ़िज़ न आयो बाबा सुबत अलैयल मसाइब लवन्हा सुबत अलल आयाम सिरन लिहालिया बाबा अगरि ॾींहंनि ते मुसीबतूं पवनि हा उहे राति बणिजी वञनि हा बाबा اللهم قل لوليك